इब्राहिम हैदरी टाउन पारां कश्मीर में भारत के ज़ुल्म ऐं बरबत ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टे जी अॻुवाणीअ में रैली कढी वई, जंहिं टाउन ऑफिसरनि, मुलाज़िमनि, स्कूल जे शागिर्दनि ऐं वॾे अंग में शहरियुनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी शिरकत कई। रैलीअ में शरीक माण्हुनि भारतीय ज़ुल्म ऐं बरबत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे इब्राहिम हैदरी टाउन जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो ख़िताब कंदे चयो त 27 अक्टूबर 1947 ते भारतीय फ़ौजनि कश्मीर ते हमिलो करे हज़ारे नौजवाननि खे क़त्ल कयो ऐं कश्मीर जे अधु हिसे ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वरितो। जंहिं खां पोइ मुसलसिल भारतीय फ़ौज कश्मीरी नौजवाननि खे बेगुनाह क़त्ल करण ऐं सख़्त तशदुद करण जो सिलसिलो शुरू करे ॾिनो, जेको अॼु ताईं जारी आहे। नज़ीर भुट्टो चयो त कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती कंदे भारत जे ज़ुल्म ऐं बरबत ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाए एहतिजाजी रैली कढी आहे। असीं कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। कश्मीरी पाकिस्तान जो अणटुट हिसो आहे। असां कश्मीर में थींदड़ गैर इंसानी सलूक, क़त्ल ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं। असांजो मुतालबो आहे त अक़वाम मुतहद जे क़रारदातुनि ते अमल कयो वञे, कश्मीर में ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजो फ़ैसिलो करण जो हक़ ॾिनो वञे। उन मौक़े ते टाउन मेंबरनि ऐं ॿियनि अॻुवाणनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्ट राहिब गाओ, इब्रा न्यूज़, कराची।